ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन ख़्वारजी फितने जा 13 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब 24 ऐं 25 डिसंबर ते सिक्योरिटी फोर्सेस पारां ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े सरारोगा में दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे असराइती अंदाज़ में निशानो बणायो वियो। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस समेत शहरनि जे क़त्ल ऐं ॿियनि कार्रवाइयुनि में मुलविस हुआ। दहशतगर्दनि जे मारिजण ते सदर ऐं वज़ीर आज़म पारां सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जी लानत जे ख़ात्मे लाइ कार्रवाइयूं करे रही आहे। पूरी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहद आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त इंसानियत जे दुश्मननि जी नापाक इरादनि खे अहिड़ी रीत मिटी में मिलाईंदा रहंदासीं। क़ौम खे सिक्योरिटी फोर्सेस जे जवाननि ते फ़ख्र आहे। गज़ा में जंग बंदी अणटर बणिजी वई आहे। ॿारनि समेत हज़ारे फ़लस्तीनियुनि खे शहीद कयो वियो आहे। सॼी दुनिया जे मसीही बिरादरी गज़ा में रतोछान रोकाइण जे लाइ भरपूर आवाज़ उथारे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो PM हाउस में क्रिसमस जे तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त सभिनी खे गॾिजी दुनिया में अमन तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जे लाइ कमु करणु घुरिजे। अॼु जे ॾींहुं सबक़ मिले थो त भाईचारे खे हथी ॾिनी वञे। अमेरिका जे नामज़द परॾेही वज़ीर पाकिस्तान जे मीज़ाइल प्रोग्राम ते ॻाल्हाइण जी तयारी करे छॾी आहे। एटमी सलाहियत रखंदड़ मुल्कनि सां मुख़्तलिफ़ अंदाज़ में डील कयो वेंदो। अमेरिका जे नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रम्प जी ख़ासि एलची रिचर्ड ग्रेनल जी हिकु इंटरव्यू जे दौरान ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त डोनाल्ड ट्रम्प जे इक़्तिदार जे पहिरें दौर में इन वक़्त जी पाकिस्तानी हुकूमत सां बहितरीन लाॻापा हुआ। पाकिस्तान जो अॻूणो वज़ीर आज़म बि डोनाल्ड ट्रम्प जी सियासत में मोरी तौर न आयो हो। पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म ते बि अहिड़ा ई इल्ज़ाम आहिनि जेके डोनाल्ड ट्रम्प ते हुआ। पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म खे आज़ादु कयो वञे। तहरीक इंसाफ़ अमेरिका जे नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रम्प जे नामज़द ख़ासि एलची रिचर्ड ग्रेनल जे बयान जी आजियां करे छॾी। PTI बानी जी आज़ादी पाकिस्तान जे आइन ऐं कानून मूजिबि थींदी। संदसि आज़ादी पाकिस्तानी अदालतुनि जे ज़रिए थींदी। PTI अमेरिका समेत कंहिं बि मुल्क जी मदद जी ख़्वाहिशमंद नाहे। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त तहरीक इंसाफ़ न कंहिं मुल्क खे दरख़्वास्त कंदी न का उम्मीद रखे थी। मिलिट्री कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ परॾे में लॉबिंग कई पई वञे। जेतिरा बि मिलिट्री ट्रायल थिया उहे कानून मूजिबि थिया आहिनि। पाकिस्तान कॾहिं बि आलमी कानूननि जी भञकड़ी न कई आहे। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अततार जी ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त दिफ़ाई इदारनि ते हमला थींदा त केस बि मिलिट्री कोर्ट्स में ई हलाया वेंदा। मिलिट्री कोर्ट्स में जिस्मानी तौर मौजूदगी खां सवाइ ट्रायल नथो थी सघे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो क्रिसमस जे मौक़े ते सेंट जोसेफ कैथोलिक कैथेड्रल चर्च रावलपिंडी जो दौरो। आर्मी चीफ मसीही बिरादरी सां क्रिसमस जूं ख़ुशियूं मल्हायूं ऐं अक़लियतुनि खे क़ौमी फ़ख्र ऐं क़ुव्वत जो ज़रियो करार ॾिनो। संदसि चवणु आहे त हीउ दौरो गॾियल हम आहंगी ऐं शमूलियत जे जज़्बे खे उजागर करे थो। क्रिसमस असांखे हमदर्दी सखावत ऐं ख़ैर सगाल जे आफ़ाक़ी उसूलनि जी यादि ॾियारे थो। पीपल्स पार्टी चेयरमैन सरदारगढ़ पहुची वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी में मौजूद गॾियल अरब इमारतुनि जे वज़ीर शेख अल निहान बिन मुबारक जी दावत में शिरकत कंदो। पीपल्स पार्टी सरबराह रात सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर जी रिहाइशगाह ते तरसी। गढ़ी तेगे जे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि जो पुलिस पिकट ते हमिलो। 2 अहलकार शहीद। नापरकोट थाणे जी हद में धाड़ेलनि पुलिस पिकट ते हमिलो करे ॾिनो। फायरिंग जे नतीजे में सिपाही अल्ताफ़ बिरोही ऐं अब्दुल क़ादिर कल्लादी शहीद थी वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार 2 अहलकारनि जे मारिजण जो नोटिस वरितो। DIG ऐं SSP खां रिपोर्ट तलायो। चांडिया ऐं भैया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में खूनी तकरार जो निबेरो। 4 खून साबित थियण ते धुरियुनि मथां मजमूई तौर ते 1 करोड़ 25 लख ॾंड। लखी गुलाम शाह में गौस बख्श महर जी सरपंची हेठि तकरार जो निबेरो कयो वियो। चांडिया बिरादरी ते 50 लख ऐं भैया बिरादरी मथां 75 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। 8 महीना पहिरीं शुरू थियल तकरार तां ॿिन्ही धुरियुनि जा 4 माण्हू मारिजी विया हुआ। पाकिस्तान जे बानी बाबाए क़ौम क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 148 जनम ॾिहाड़ो रिवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। ॾींहं जी शुरूआति वफ़ाक़ी राजधानी में कटनी ऐं सूबाई गादी शहरनि में 21 तोपनि जी सलामी सां कई वई। कराची में क़ाइद आज़म जे मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली जी तक़रीब। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल जे दस्ते गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। कमांडेंट मिलिट्री अकेडमी काकोल मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार जी बि क़ाइद आज़म जे मज़ार ते हाज़िरी। सिंध जे गवर्नर कामरान टसोरी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी बाबाए क़ौम क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार ते हाज़िरी। पाक नेवी जे दस्ते पारां मौज़ूद महिमाननि खे गार्ड ऑफ ऑनर पेश।
गवर्नर जो चवणु आहे त क़ाइद एज़म जूं मुल्क हासिल करण लाइ ख़िदमतूं नाक़ाबिले फरामोश आहिनि। मुल्की मईशत बहितरी ॾांहुं वधी रही आहे। पॉलिसी रेट में निमाया घटिताई आई आहे। परॾेही क़ुवतूं पाकिस्तानी तरक़ी नथियूं चाहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मुल्क जी बहितरी लाइ असां सभिनी खे गॾु थियणो पवंदो। सिक्योरिटी फोर्सिस ऐं जमहूरियत जे शहीदनि खे यादि करणु घुरिजे। पाकिस्तान में सभुनी अक़लियतुनि खे बराबरि जा हक़ हासिल आहिनि। सदर ऐं वज़ीर आज़म पारां क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जनम ॾियार ते केस वेठा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त क़ाइद आज़म हिकु सियासी जिदोजहद ज़रिए तारीख़ जो रुख़ तब्दील कयो। क़ाइद आज़म जे वीहनि ऐं अज़्म सां ई नंढे खंड जे मुसलमाननि लाइ आज़ाद वतन जो क़याम मुमकिन थी सघियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त क़ाइद आज़म जी अणथक महिनत सबबि पाकिस्तान वजूद में आयो। अॼु क़ौम जी तरक़ी ख़ुशहाली ऐं इतिहाद लाइ महिनत करणी आहे। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी टिनी हथियारबंद फौजनि जे सरबराहनि पारां क़ाइद एज़म मोहम्मद अली जिन्ना खे ख़िराज अक़ीदत पेश। ISPR मूजिबि आबाए क़ौम जी अणथक कोशिशुनि अवाम खे मुतहद कयो। ख़ुदमुख्तियारी आज़ाद पाकिस्तान जो बुनियाद रखियो। अॼु क़ाइद जे इतिहाद ईमान ऐं नज़्म ज़ब्त जे अॻवान उसूलनि ते हलण जो वचन वरजायूं था। सिंध हुकूमत सिहत जे शोबे में बहितरीन कमु करे रही आहे। हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में सुठा नतीजा हासिल बि कया आहिनि। जिन अस्पताल ऐं NICVD खे मिसाली अस्पताल बणायो वियो आहे। अवाम खे वयारी सिहत जूं सहूलतूं ॾियणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो मलीर जे अब्दुल्ला ॻोठ में हसन सुलेमान मेमोरियल अस्पताल जो पीढ़ जो पत्थर रखण वारी तक़रीब खे ख़िताब। चवे थो सिंध हुकूमत ऐं पाक अमेरिकन डॉक्टर्स जे सहकार सां अस्पताल जो बुनियाद रखियो वियो आहे। मनसूबो इंसान दोस्ती ऐं आलमी सहकार जो हिकु मज़बूत सबूत आहे। हीउ मनसूबो ग़रीब तबिके खे सिहत जूं सहूलतूं फ़राहम करण लाइ अहम क़दम साबित थींदो। तक़रीब में सीनियर वज़ीर शर्जिना मेमन जाम ख़ान शोरो सरदार शाह ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो मलीर एक्सप्रेस वे जो बि दौरो। वॾे वज़ीर सां गॾु सीनियर वज़ीर शर्जिना मेमन मुकेश कुमार चावला ऐं याम ख़ान शोरो बि गॾु। वॾे वज़ीर शाह फैसल इंटरसेक्शन खां मलीर एक्सप्रेस जो तफ़सीली जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर शाह फैसल कॉलोनी फ्लाईओवर खां मलीर एक्सप्रेस वे ताईं रस्ते जो पिणु जाइज़ो वरितो। सिंध जे वॾे वज़ीर याम सादिक पुल ते रैम्प जो मुआइनो कयो। रैम्प मुकमल थी चुको आहे। फिनिशिंग जारी आहे। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। पीरकोट वेझो वॾा माछियूं में नारेजा ऐं सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में तकरार तां मार्जवल 5 ॼणनि जी धार तदफ़ीन। धुरियुनि में छिकताण वारी सूरत हाल बरक़रार। वॾा माछियूं में मार्जवल नारेजा बिरादरी जे 3 ॼणनि एजाज़ क़यामुद्दीन ऐं मियादाद नारेजे जी जनाज़ नमाज़ ॻोठ मुलण नारेजे में अदा कई वई। सोलंगी बिरादरी जे 2 ॼणनि अतीक ऐं सिराज सोलंगी जी जनाज़ नमाज़ ॻोठ गागड़ी में पढ़ाई वई। नारेजा बिरादरी पारां 3 ॼणनि जो क़त्ल केस दाख़िल करण लाइ गमबट में धरणो। छठे ज़िले जे इलाइक़े घोड़ाबारी वेझो ॿेड़ी समुंड में ॿुॾी वई। हिकु मुहाणो अजल जो शिकार। हिक खे बेहोशी जी हालत में कढियो वियो। 3 ॼणनि जी ॻोल्हा जारी। ॿेड़ी तालके शाहबंदर जे तड़ में समुंड में ॿुॾी वई। ॿुॾी वियल अनीस पारहेड़ी जो लाश कढियो वियो। बेहोशी जी हालत में हथायल मुहाणे खे अस्पताल पहुचायो वियो। सिंध समेत सॼी दुनिया में मसीही बिरादरी पारां क्रिसमस जो ॾिणु मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, शहीद हैदराबाद, सखर ऐं लाड़काना डिवीज़ननि जे मुख़्तलिफ़ शहरनि में क्रिसमस जे वणनि समेत घरनि, पाड़नि, गिरजाघरनि खे सिंगारियो वियो। गिरजाघरनि में तक़रीबूं मुल्क जी सलामती लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां क्रिसमस जे मौक़े ते मसीही बिरादरी खे वाधायूं। कोडिजी किले खां निकितल पहिरीं लोक सहायता मैराथन रेस सखर पहुची वई। मर्दनि जी डोड़ 42 किलोमीटर ऐं औरतुनि जी डोड़ 10 किलोमीटर रखी वई। मैराथन रेस में 3000 खां वधीक एथलीट हिसो वरितो। सोहेल आमिर मैदान मारे वरितो। सोहेल आमिर 2 कलाक 30 मिनट 38 सेकंड्स में IBA पब्लिक स्कूल पहुची पहिरीं पोजीशन माणी। औरतुनि जी डोड़ में कराची वासिन नताशा 10 किलोमीटर जी डोड़ 42 मिनट्स में तय करे पहिरीं पोजीशन हासिल कई। कराची में माइकल अची रोड खां फ्रेयर हॉल ताईं गॾहनि जी गोए। बिजली, सरताज, चंगेज़ ऐं ॿियनि गॾहनि मुक़ाबले में हिसो वरितो। गोए में आरिफ बलोच जे गॾह सरताज पहिरीं पोजीशन माणे वरिती। सिंधे रांदियुनि वारे खाते पारां करायल गोए में 50 खां वधीक गॾह शामिल। मुक़ाबले में शौक़ीननि सां गॾु गोए ॾिसण वारनि जो बि वॾो अंग मौजूदु रहियो। डोंकी कार्ट रेस में खफ्ती गॾहनि खे सिंगारे काहे आया। पहिरीं पोज़ीशन खणींदड़ गॾह सरताज जे मालिक खे 1 लख रुपया इनाम ॾिनो वियो। 2 नंबर वारे खे 75,000 ऐं 3 पोज़ीशन हासिल कंदड़ खे 50,000 रुपया ॾिना विया।
ईरान इस्माइल हानिया के क़त्ल ते इसराइल ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। गॾियल क़ौमुनि में ईरानी सफ़ीर अमीर सईद गॾियल क़ौमुनि के सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतरेस के ख़त लिखी छॾियो त चवण ते इसराइल इस्माइल हानिया के शहीद करे संगीन ॾोह कयो। ईरान इसराइल ख़िलाफ़ जवाबी कार्रवाई जो हक़ महफ़ूज़ रखे तो। इसराइल आलमी ऐं ख़िते के अमन ऐं सलामती के लिए संगीन ख़तरो है। पाकिस्तान में आज़रबाईजान जो मुसाफ़िर जहाज़ किरी तबाह, केतिरनि माण्हुनि जे फौत थियण जो ख़दशो। 27 ॼणा ज़ख़्मी, तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल। पड़ी ख़बरदारी मूजिब अमले समेत 110 मुसाफ़िर सवार हुआ। मुसाफ़िर जहाज़ आज़रबाईजान के गादी वारे शहर बाकू खां रूस की रियासत न वञी रहियो हो। कोहीड़े सबब जहाज़ जो रस्तो तब्दील कयो वियो। जहाज़ काज़ाकिस्तान के शहर उक्ताउ वेझो किरी तबाह थियो।